नाज़रीन ख़बर शेयर कंदा हलूं। कंधकोट मां कंधकोट डसरकट कश्मीर जे IHS जे 4 RHSS जे मुलाज़मन OPD जो बाइकाट करे एहतजाजी रैली कढी। प्रेस क्लब कंधकोट में पहुत एहतजाज जी अॻुवाणी MS डॉक्टर नज़ीर अहमद, मलिक वफ़ार, तबस्सुम, इमरान अली, नवीद अहमद, वहीद अली, ज़ाहिद अली, अब्दुल गनी, अवैस अली, अब्दुल हादी, वारिस मिराणी, उम्मे कुलसूम, रजब मसोई, चांद मसोई ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते हुननि चयो त असांजी IHS जे 111 हेल्थ फैसिलिटीज़ जे मुलाज़मनि खे बरतरफ़ करणु नाइंसाफ़ी आहे, छाकाणि त उहे ॾींहुं राति कमु करे रहिया आहिनि ऐं सरकारी इस्पतालनि में अमले जो खोट पिणु पूरी थी वई आहे। IHS जे मुलाज़मनि खे बग़ैर कंहिं नोटिस जे नौकरी मां कढी बेरोज़गार कयो पियो वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे, जॾहिं त हितां जे चूंडियल MNA MPA बि असां खां नाहे पुछो। हुननि सिंध हुकूमत, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सिहत खाते ऐं ॿिनि वसवारनि खे अपील कई त IHS मुलाज़मनि खे सिहत खाते में ज़म कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।